कोस्तान जी ज़मीन जालसाज़ी ज़रिए बिल्डरनि खे विकिरो करण ख़िलाफ़ मुतासिर ॻोठाणनि हैदराबाद में धरणे ऐं पाण साड़ण जो चिता ॾिनो आहे। जालसाज़ी जे मास्टरमाइंड तपेरा फेरो डावच, लैंड माफिया अॻुवाणनि गुलाम नबी पालारी ऐं गुलज़ार पालारी डिप्टी कमिश्नर जामशरो फरीदुद्दीन मुस्तफ़ा ज़रिए नूरियाबाद इंटरचेंज वटि सरी इंटरचेंज भरिसां हज़ार एकड़ ज़मीन जा खाता जालसाज़ी ज़रिए तब्दील करे साइमा बिल्डर्स खे विकिरो करे छॾिया आहिनि। मुतासिरनि कमिश्नर हैदराबाद रेवेन्यू खे दरख़्वास्त ॾेई डिप्टी कमिश्नर जामशरो, गुलाम नबी पालारी ऐं गुलज़ार पालारी खे साइमा बिल्डर्स जो साथारी करार ॾिनो ऐं संदनि ख़िलाफ़ कार्रवाई जी अपील कई। इन सिलसिले में मुतासिर कोस्तान वासियुनि जो चवणु आहे त कोस्तान जी 5000 एकड़ खां वधीक ज़मीन जालसाज़ी ज़रिए विकिरो कई वई आहे। साइमा बिल्डर्स जे मालिक ज़ीशान सलीम ज़की, गुलाम नबी पालारी ऐं गुलज़ार पालारी अरबन रुपयनि जो फ्रॉड कयो आहे। डिप्टी कमिश्नर जामशरो फरीदुद्दीन मुस्तफ़ा बि इन अमल में मुलविस आहे। असां ग़रीब माण्हू अटे लाइ परेशान आहियूं ऐं असांजी ज़मीन जालसाज़ी ज़रिए अरबन रुपयनि में विकिरो थी चुकी आहे। हिननि आर्मी चीफ, सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस, चीफ सेक्रेटरी ऐं कमिश्नर हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त जालसाज़ी ज़रिए ज़मीन विकिणण वारे मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में साइमा बिल्डर्स जे मालिक डिप्टी कमिश्नर जामशरो, लैंड माफिया अॻुवाण गुलाम नबी पालारी, गुलज़ार पालारी ऐं संदनि एजेंटनि ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब आॾो हज़ारे माण्हुनि सां गॾिजी धरणो हंयो वेंदो। पोइ बि इंसाफ़ न मिलियो त पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं।